मीरपुर ख़ासि लॻ रिंद रोड ते ट्रक ऐं मुसाफ़िर कोच में टक्कर में ॿिन्ही गाॾियुनि जा ड्राइवर फ़ौत ऐं 14 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे में कोच ड्राइवर महबूब आरिसर ऐं ट्रक ड्राइवर थॾे ते फ़ौत थी विया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदासीं त हादसे बाद पोयां ईंदड़ चिंची रक्षा ऐं मोटरसाइकिल बि ट्रक सां टकराइजी वई। ज़ख़्मियुनि में जावेद मोहम्मद हाशिम इब्राहिम शाहिद नूर मोहम्मद ऐं ॿिया शामिल आहिनि जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर खां नाज़रीन खे आगाह कंदासीं। मीरपुर ख़ासि लॻ रिंद रोड ते ट्रक ऐं मुसाफ़िर कोच में टक्कर में ॿिन्ही गाॾियुनि जा ड्राइवर फ़ौत ऐं 14 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे में कोच ड्राइवर महबूब आरिसर ऐं ट्रक ड्राइवर थॾे ते फ़ौत थी विया। हादसे बाद पोयां ईंदड़ चिंची रक्षा ऐं मोटरसाइकिल बि ट्रक सां टकराइजी वई। ज़ख़्मियुनि में जावेद मोहम्मद हाशिम इब्राहिम शाहिद नूर मोहम्मद ऐं ॿिया शामिल आहिनि जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर का नाज़रीन खे आगाह कंदासीं। मीरपुर ख़ासि लॻ रिंद कोच ते ट्रक ऐं मुसाफ़िर कोच में टक्कर में ॿिन्ही गाॾियुनि जा ड्राइवर फ़ौत ऐं 14 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे में कोच ड्राइवर महबूब आरिसर ऐं ट्रक ड्राइवर थॾे ते फ़ौत थी विया आहिनि। हादसे बाद पोयां ईंदड़ चिंची रक्षा ऐं मोटरसाइकिल बि ट्रक सां टकराइजी वई। ज़ख़्मियुनि में जावेद मोहम्मद हाशिम इब्राहिम शाहिद नूर मोहम्मद ऐं ॿिया शामिल आहिनि जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।